बरसाती मौसम छाई में घमलार बाबर लाखों यार शेर कयूं अज सिंध जो करे सारी सिंध घुमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घुमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घुमजे दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी दोस्तन वट मेहमान थी रात उते रहजे सारी सिंध घुमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घुमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घुमजे अली हसन शेख इश्क जो 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 खूब मज़ो वठजे सारी सिंध घुमजे खूब मज़ो वठजे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सजण के साड़ करे सारी सिंध घुमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घुमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घुमजे सोहणो साड़ करे सारी सिंध घुमजे दिल पर साड़ करे सारी सिंध घुमजे
माशाल्लाह माशाल्लाह वेरी नाइस ज़बरदस्त शहराज माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहे अल्लाह तव्हांखे अञा कामयाब करे ऐं अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे भलीकार इन सां गॾु ई पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं ऐं तव्हां ॿुधो त ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ हुयो शिराज जो ऐं इन सां गॾु मां बि ट्रेन थी थियां त इंशाअल्लाह तव्हांखे अॻिते मां बि सॉन्ग ॿुधाईंदसि ऐं असांजा ख़ूबसूरत जेके गेस्ट आया आहिनि उन्हनि खां बि सॉन्ग ॿुधंदासीं इलाही सारी कचेरी बि थींदी पर उन खां पहिरियां वक़्तु आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो अचूं था हिकिड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ केॾांहुं न वञो असां सां गॾु हुजो अस्सलाम वालेकुम वेलकम बैक नाज़रीन जीअं त तव्हां हर वीक वांगुरु हमेशह असांखे प्यार ॾींदा आहियो मोहबत ॾींदा आहियो अॼु बि असां वटि हिकिड़ो तमामु प्यारो गेस्ट मौजूदु आहे माशाल्लाह सां हिकिड़े स्टार्टिंग असां कोशिशि कईसीं मुंहिंजे वालिद साहब जो सॉन्ग हुयो सिंध ते सॉन्ग हुयो तमामु प्यारो गीत हुयो मां तव्हां सभिनी खे डेडिकेट कयो ऐं इकरा खे तमामु घणो पसंदि आयो इकरा बि मूंसां इंजॉय करे पई इकरा बि मूंखे कोरस ॾिनो माशाल्लाह थैंक यू इकरा ऐं इंट्रो असां न करायोसीं हिन जे करे छो जो असां वटि गेस्ट आहिनि जेके मां चयो पिया पंहिंजी तरफ़ां मां करायां उन्हनि जो तमामु प्यारा सिंगर आहिनि माशाल्लाह ऐं जस्ट सिंगर न आहिनि काफ़ी सारी एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जूं पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे पंहिंजे शहर खां उन्हनि जो तालुक़ु आहे शहर शिकारपुर खां माशाल्लाह अचार जो शहर त घणी देरि नथा करायूं तव्हांखे पंहिंजे गेस्ट सां मिल रहियूं था वसीम ॾहर साहब जी था वसीम भाउ कीअं आहियो अस्सलाम वालेकुम कीअं ठीकु आहे बिल्कुलु ख़ैरियत सां मुंहिंजी दुआ आहे तव्हां सभु ख़ुशि रहो आबाद रहो ईअं सां मुस्कुराईंदा रहो ऐं व्यूअर्स खे बि सलाम कंदुमि कीअं मुंहिंजी दुआ आहे तव्हां जिते बि असांजो आवाज़ु वञे जेके बि व्यूअर्स असांखे ॾिसनि था तहे दिलि सां मुंहिंजी दुआ आहे त तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ईअं असां मुस्कुराईंदा रहो माशाल्लाह वसीम भाउ सभ खां पहिरियां तव्हांखे भलीकार चऊं था थैंक यू सो मच ऐं आई होप सो तव्हां पहिरियां बि अची चुका हूंदव बट न मां घटि फर्स्ट टाइम प्रोग्राम में आहियो हा हूअं प्रोग्राम्स में मां थोरो घटि वेंदो आहियां छो जो पंहिंजी हिकिड़ी लाइफ आहे बिज़नेस बि आहे पोइ ईअं पोइ दोस्त यार मूंखे यादि कंदा आहिनि त मां ज़रूरु प्रोग्राम में ज़रूरु ईंदो आहियां ऐं बेसिकली 25 इयर्स थी विया मां सिंगिंग कयां थो अच्छा 25 साल थी विया आहिनि अच्छा प्रोजेक्ट्स जे हवाले सां ॻाल्हि कजे एल्बम्स बि कया आहिनि तव्हां एल्बम मां न कयो कोई बि जस्ट ऑफिशियली सॉन्ग ऑफिशियली ट्रैक्स वग़ैरह कया आहिनि मां उर्दू में मां 4 ज़बानुनि में ॻाए सघां थो सिंधी उर्दू पंजाबी पछतो सराइकी में बि मां ॻाए सघां थो ऐं दुबई वियुसि त मलवारी सॉन्ग हिकिड़ो मलवारी ज़बान में बि कोशिशि कया विल ट्राई टू बेस्ट मलवारी ज़बान में सर असां उहो चंद सिटूं तव्हांखां ॿुधंदासीं इंशाअल्लाह बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सो त तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं बिल्कुलु बिल्कुलु पर मां चवां थो पहिरियां असां सां कॉलर मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम अस्सलाम जी वालेकुम जी अदी छा हाल आहे ठीकु आहियो जी मां ठीकु तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह असां बिल्कुलु ठीकु आहियूं किथां था ॻाल्हायो केरु था ॻाल्हायो जी मां परी सोलंकी लाड़काणा सां थी ॻाल्हायां जी अदी लाड़काणे दा शिराज भाई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो जी दा तव्हां ठीकु आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियूं अदा तव्हां ॾाढा सुठा आहियो हैंडसम आहियो थैंक यू अदी महिरबानियूं तव्हां मां तव्हांजे बाबा जी फैन आहियां अच्छा बाबा जो त मां पाण बि फैन आहियां माशाल्लाह बाबा सभु फैन सभई फैन आहिनि अदी शो एंजॉय कंदा आहियो अदा सभु वणंदा अथव सभु जी जी बिल्कुलु बसि तव्हां दुआ कयो उस्ताद साईं जे लाइ बि असांजे लाइ बि बल्कि असांजी पूरी सिंध टीवी जे लाइ अच्छा उस्ताद साईं जो तव्हांखे को कलाम यादि आहे शमन साहब जो हा अदा मूंखे यादि आहे घणा ई सॉन्ग सुठा अथव पर मूंखे मुंहिंजी दिलि चए थी तव्हां ॿ गीत मतिलबु 2 लाइनियूं असांखे ॿुधायो शमन साहब जो को बि गीत हुजे वो भी कहिड़ो मंतर हूंदो साम्हूं यादि आयो हा साम्हूं जॾहिं मुंहिंजे दिलि भर हूंदो वाह 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 अदा तव्हां पंहिंजे आवाज़ में बि कुझु ॿुधायो न जी उहो बि कहिड़ो मंज़र हूंदो साम्हूं जॾहिं मुंहिंजे दिलि भर हूंदो उहो बि कहिड़ो मंज़र हूंदो ठीकु आहे अदी अदा हिकिड़ी रिक्वेस्ट आहे दादा महिरबानी अदी ख़ुशि जी जी रिक्वेस्ट आहे हिकिड़ी अदा हेलो जी जी ॿुधायो कहिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हांजी अदा इहो तव्हां सभिनी खे घुरायो अथव न पंहिंजे शो में जी जी अदा मां सनी सोलंकी जी ॾाढी फैन आहियां तव्हां महिरबानी करे तव्हां
उनखे घुरायो न। जी जी ज़रूरु घुराईंदासीं। हाज़िर अदी ज़रूरु घुराईंदासीं। तव्हां चई छॾियो, तव्हां मुंहिंजी तारीफ़ बि कई त मां त ज़रूरु घुराईंदुसि इंशाल्लाह। अलाह मां तुंहिंजे लाइ हथ खणी दुआऊं करंदी मां जी, हर जी। निमाज़ में। उन अॻिले मंडे ते उनखे घुराईंदे न, मां निमाज़ में क़ुरान में तुंहिंजे लाइ दुआऊं करंदमि अदा। अदी महिरबानी महिरबानी महिरबानी। इंशाल्लाह इहा- इंशाल्लाह ज़रूरु इहो घुराईंदासीं। इंसान जो किरदारु आहे, इहो ई माना हो आहे त ॿिए खे ख़ुशी ॾेई जेकी ख़ुशी मिले थी उन छा ख़ुशी जो ॻाल्हि मज़ो ई कजे, कुझु वाह, और वाह, आहे। सिम्बा बिल्कुलु इहे ई सो बिल्कुलु इहे ई आहे। बसि ईअं ई आहे त असां आर्टिस्ट जेके बि आहियूं व्यूवर्स जे लाइ तव्हांजे लाइ कमु कंदा आहियूं। सो इहा जी, जी। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं कोई तारीफ़ बिल्कुलु कंदो आहे। बिल्कुलु। ऐं व्यूवर सां मां इहो चवंदुसि, असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि, वसीम भाउ पाण बि तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु प्यारी आवाज़ जा मालिक आहिनि। उन्हनि खां बि ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं। जी वसीम भाउ, जी कहिड़ो असांखे पहिरियों गीत ॿुधायो था? अच्छा, मुंहिंजो पर्सनल सॉन्ग आहे नओं, हा, दिलि खणी हिकिड़ो दिलदार। बाबा सो बसि कोशिशि कई आहे, ट्राई टू बेस्ट, पर हाणे व्यूअर्स ते डिपेंड करे थो त न उहो बहितरीन viewers ते बहितरीन। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। ताल हबीबी हबीबी ताल हबीबी अनफी मोगुद ताल हबीबी हबीबी ताल हबीबी अनफी मोगुद। ढूंढे जे उन ते नज़र पई, होश जो न काई ख़बर पई। दिल सीने मां निकिरी वईया, निंड अखियुनि मां उॾरी वईया। ज़हन दिल ते आ छायल खुमार। दिल खणी वियो दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। हर किसी गाल में बस फिरिया, ख्वाब में ख्याल में बस फिरिया। जैसा तैसा जिक्र आ फिरिया जो, मुँह के हरदम फिक्र आ फिरिया जो। सोच हुन जी मुँह जो संसार। दिल खणी वियो दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। दिल खणी वियो हिकिड़ो दिलदार, जंहिंसां मूंखे आहे ॾाढो प्यार। थैंक यू जबरदस्त यार, माशाल्लाह काफ़ी वेरिएशन हुए सॉन्ग्स में। शोभी भाई, हालांकि मुझे लगा सिंपल सॉन्ग होगा, बट भाई ने जो इसमें क्रिएशन की है ज़बरदस्त। साईं, या कंपोजिशन के जी सॉन्ग तव्हांजो पंहिंजो आई हो? मुंहिंजो आहे कंपोज़िशन मुंहिंजी पंहिंजी आहे, ऐं गाने जी क्रिएशन मुंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। अच्छा अस्थाई वग़ैरह घुमंदे फिरदे ईअं बसि। मां हालांकि मुंहिंजो को उस्ताद न आहे, अच्छा माशाल्लाह, कंपोज़र बसि भी आयो। को अल्लाह साईं इहो टैलेंट ॾिनो आहे। माशाल्लाह। मुनवर जुणो जो मुंहिंजो दोस्त आहे, जी जी पोइ उनखे घुराईंदो आहियां, पोइ उन सां गॾु वेहंदो आहियां, पोइ गाने जी पूरी कंप्लीट गाने करे जी जी पोइ जेको आहे सो रिकॉर्ड कंदो आहियां। पोइ साल ॿ साल मूं वटि गानो पियो हूंदो आहे दोस्त यार पर्सनली। पोइ हे बि हाणे नओं गानो आहे, मां अञा लॉन्च बि न कयो आहे। बसि
अच्छा जबरदस्त ॿिए खे ख़ुशी ॾेई ख़ुशी मिलंदी आहे असां ख़ुशी जे लाइ मज़ाक सुठी जो ॻाल्हि और आहे म्यूज़िक में तव्हांजो नओं सॉन्ग सुठो लॻो माशाल्लाह ॾाढो माशाल्लाह तमामु प्यारो ॻायो अथव। हा अच्छा तव्हांजी फैमिली जी ॻाल्हि कजे फैमिली बैकग्राउंड म्यूज़िक सां वाबस्ता आहे? न कोई बि न अच्छा अच्छा कोई बि न। अच्छा अच्छा इन सां गॾु ई असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अभी जलाल न खुश आयो खैर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मालिक जी महिरबानियूं। जी किथां था ॻाल्हायो केरु था ॻाल्हायो? अभी सैफल खान मरी गोठ बेड़ वारी जिलो सांगड़। अच्छा जी मरी ज़िलो साहब सांगड़ मां था खां ॻाल्हायूं। मरी साहब था ॻाल्हाइनि। जी जी मरी साहब कीअं आहिनि ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह कल को पियो हो। जी प्रोग्राम इंजॉय कयो था का फरमाइश करणु चाहींदव? फरमाइश पूरी कयो कोन था कल साईं कहिड़ी फरमाइश आहे साईं ॿुधायो असां कंदासीं अॼु। साईं त तयारु वेठा हो तव्हां हुकुम कयो। साईं हुकुम कयो अॼु। अॼु असां ॾाढो सुठो सिंगर मौजूदु आहे तव्हां फरमाइश कयो इंशाल्लाह तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। उस्ताद बुखारी जो कलाम थी वञे या मारे दिवाई जो कलाम थी वञे त आवाज़ ईंदी। हेलो साईं तव्हांजो आवाज़ घटि थो अचे थोरो। चलो 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 साईं खे Call को drop थी सॉन्ग वई? डेडिकेट कयूं था कॉल ड्रॉप थी वई आहे। जी वसीम भाउ जी माशाल्लाह मां इहो बि चवणु चाहियां त फैमिली बैकग्राउंड जो तव्हां म्यूज़िक सां वाबस्ता न आहियो? न कोई बि न आहे। तव्हांजी पंहिंजी हिकिड़ो शौक़ु आहे बचपन मुंहिंजो खां? शौक़ु आहे बचपन। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं ऑफिशियली सॉन्ग्स जे हवाले सां ॻाल्हि कजे त कंहिं चैनल ते मतिलबु के चैनल ते कॾहिं रिलीज़ कयो अथव या? सिन टीवी ते ज़र्द शाम ड्रामे जे लाइ ॻायो आहे ज़िंदगी। अच्छा OST ते बि ॻायो अथव? ज़बरदस्त। माशाल्लाह। सिन टीवी ते मां ड्रामा सीरियल बि करे चुको आहियां फासला में। अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। मरूम उस्ताद इरफान बलोच साहब हुयो उन सां मां कमु कयो सिन टीवी ते। हा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुंहिंजा गाना हलनि था। ऐं फस्ट जो मुंहिंजो गानो साद अलवी मुंहिंजो दोस्त आहे जी हाँ। उहो लिखियलु मुंहिंजो कंपोज़िशन मुंहिंजी फस्ट माना सॉन्ग मुंहिंजो उन साद अलवीअ ठाहियो। अच्छा 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 ॿिए चैनल ते मां लॉन्च कयो। सो बहरहाल आहिस्ते आहिस्ते ईअं मुंहिंजा 13-14 गाना कंप्लीट आहिनि। अच्छा ऐं माशाल्लाह। हाणे मां उर्दू जी तरफ़ अचां थो जी छो जो उर्दू ई मार्केट इंटरनेशनल मार्केट आहे मुंहिंजी बेसिकली मां सिंधी आहियां मां पंहिंजी ज़बान में कुझु करणु चाहियां थो। ऐं कल्चर डे जे हवाले सां मुंहिंजा 2 गाना माना उहो कंपोज़िशन मुंहिंजी आहे उहो मां कया। लेकिन हाणे उर्दू जी तरफ़ अचां थो हिकिड़ो सॉन्ग असां माना क्रिएट कयो आहे। जी सो नौजवान जेको आहे डिग्री वठी कॉलेज मां निकिरे थो नौकिरी आहे कोन। जी 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 सो सोर्स आहे त नौकिरी आहे पैसो आहे त नौकिरी तॾहिं आहे। तव्हां सरप्राइज़ त पहिरियों ई असांखे ॿुधायो था असां एक्साइटेड कीअं थींदासीं तव्हां? सो मां थोरो गुनगुनाए ॿुधायां थो मां चवंदो आहियां त माण्हू माना जी, ॿुधायो, एक्साइटेड थियनि माण्हू थोरा इंजॉय कनि। ज़रूरु, मां ज़रूरु, पोइ बिल्कुलु ॿुधायो। हलो माइक अपना मूड क्यों ना ऑफ हो कोई तो अच्छी खासी जॉब हो तजुर्बा डिग्रियां भी पास है बीसी के बेटे फिर भी खाली हाथ है घर में बर्तन तो है उनमें खाना नहीं है सफेद पोश हम घर में दाना नहीं तो कैसे चलेगी घर की गाड़ी बेरोजगारी बेचारी बेरोजगारी किस्मत हमारी बेचारी बेरोजगारी। दिल चाहिए थी तांगे तो जी हाँ। कभी चलायो बाइकिया कभी चले करीम पे क्या मेरे जैसे नौजवान के क्या यही नसीब थे हुआ है उस पे फिर सितम ये मेहनतें भी करके हम फंसे हुए हैं कर्ज में टका टका है आमदन सारा दिन काट काट के खुआरी बेरोजगारी बेचारी बेचारी बेरोजगारी किस्मत हमारी बेरोजगारी। थैंक यू वेरी नाइस वेरी नाइस। कॉल ते अचो था पोइ तव्हांखे ओके। इन सॉन्ग जे बारे में ॿुधाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। जी छा हाल आहे दादा ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो? हेलो हेलो जी साईं अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जी साईं, मूंखे तव्हांजी आवाज़ मूंखे सुञाणे वरितुमि, वरी बि तव्हां पंहिंजो तारुफ़ कराए छॾियो। मां शमसमीर जे तो ॻाल्हायां मदीने मां। बिस्मिल्लाह आहियूं, बिस्मिल्लाह जी, आहियूं। जी, शाला, ठीकु आहियो? मदीने मां। जी हाँ, मदीने पाक मां। ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो प्रोग्राम हले तो ॾिसूं था वेठा। महिरबानी साईं, महिरबानी। तव्हांजी दुआऊं आहिनि, मोहबतूं आहिनि तव्हांजूं। तव्हांखे अर्ज़ु कयोसीं त उहो वारे जो आहे असांजो आबासी जी रियाज़ हुसैन जी जी अब्दुल हमीद जो पुटु थी, जी जी उनखे कॾहिं घुरायो न? सर, बिल्कुलु घुराईंदासीं। ज़रूरु तव्हां असांखे घुराईंदासीं। पहिरियां बि इहा ॻाल्हि कई, बसि शो लाइन अप थींदो, आहिस्ते आहिस्ते असांजा गेस्ट ई रहंदा माशाल्लाह। नौजवान सिंगर असां ॾे अचनि था, टैलेंटेड सभु ईंदा। महिरबानी, कॉल ड्रॉप थी वई साईं। हाणे इहा कोशिशि कंदासीं त साईं जन काफ़ी टाइम फरमाइश कई आहे त रियाज़ अब्बासी साहब खे घुरायूं, इनशाला ज़रूरु घुराईंदासीं। जी वसीम भाउ, जी यार तव्हां त वॾा क्रिएटिव आहियो यार, तव्हां लिखियल हुयो, मां यकीन कयो। असल में बस कोशिश आहे, ट्राई कयूं था। बट असांखे यकीन कयो, असां जेके युथ आहे या जेके असांजी व्यूवर्स आहिनि न, इन टाइप जो ई असांखे कंटेंट खपे थो माशाल्लाह। ऐं मुंहिंजी ब्लेसिंग्स तव्हां सां गॾु आहिनि, क्रिएटिव आहियो माशाल्लाह। ऐं उनखां अलावा ऐं तव्हां ॻाल्हि कई उर्दू जी ऐं सिंधी जी, मां चवंदो आहियां आर्टिस्ट जी का लैंग्वेज न हूंदी न, आहे, नहीं है। आर्टिस्ट जी का बाउंड्री न हूंदी आहे। असां आर्टिस्ट मोहबत जो सफ़ीर आहे, जी हा, बिल्कुलु ईअं ई आहे। मोहबत वंड ॾींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। असांखे केॾा बि केॾो बि टेंशन हुजे, मां अची वेठो आहियां रिलैक्स आहियां व्यूवर्स जे लाइ। जी, जेके जी। व्यूवर्स असांजे टीवी ते चैनल ते ॾिसनि था, बिल्कुलु, बिल्कुलु। त उन्हनि खे असां एंटरटेन कंदा आहियूं। एंटरटेन बिल्कुलु, तो कंदा जेको आहे आर्टिस्ट मोहबत जो सफ़ीर आहे, असां मोहबत वंडींदा बिल्कुलु ईअं ई आहियूं, कुझु बि आहे। न। बल्कि मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां त मां स्टार्ट पंहिंजो फोकिज़म खां ई वरितो हुयो, जेको पंहिंजो सिंधी ट्रेंड हले थो, जेको बाबा साईं जो हले थो। बट मां वरी कोशिशि कई त थोरो डिफरेंट कमु बि कयां, पंहिंजे बैंड ते बि कमु कयोसि मां त। इन सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अजीब कुझु आयो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? हा जी, प्रोग्राम तव्हां ॾिसण रेगुलर ॾिसंदा आहियूं। महिरबानी, महिरबानी। किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो? मां मुसवर खान सॼो पंज देर खां। मुसवर खान था ॻाल्हायो। अच्छा, मुसवर खान जी जी, सुञाते वरितो तव्हांखे। बिल्कुलु ठीकु आहियो? अलाह जी महिरबानी। कल्ह बि तव्हांजो प्रोग्राम मां ॻाल्हायो था जी न। जी, बिल्कुलु साईं बिल्कुलु ॾिसणो आहे तव्हांखे। हाणे शेराल भाई खे थोरो ॻाल्हाइणो आहे। जी जी, जी, ॻाल्हायो। हुकुम अदा हुकुम। शेराल भाई जी जी अदा। सलाम अलैकुम भाउ। वालेकुम सलाम। हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे, उन थोरो ॾिसो ॿुधाईंदो? साईं मां बिल्कुलु ॿुधाईंदुसि, सूफ़ी कलाम त अॼु मां तयारु बि करे आयो आहियां, इनशाला ज़रूरु ॿुधाईंदुसि मां तव्हांखे। सूफ़ीअ जे सोल साल खे सम्झण त ॾुखियो आहे। वाह वाह, हिन इश्क ऐं अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सुभान अल्लाह। हा, उहो थोरो जुगारे ॿुधायो। जी जी, मां बिल्कुलु ॿुधाईंदुसि तव्हांखे, बिल्कुलु ॿुधाईंदुसि। महिरबानी भाउ, महिरबानी। महिरबानी महिरबानी, महिरबानी अदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इन सां गॾु ई वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ, केॾा न वञो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक शो जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हांखे भली कार हिकु दफ़ो ॿीहर ऐं इन सां गॾु ई प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। ऐं तव्हां ॾिसो था त माशाल्लाह ॾाढा सुठा गेस्ट असां सां मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो आवाज़ बि केॾो भलो आहे ऐं असां त इंजॉय था कयूं, यकीनन तव्हां बि इंजॉय कंदा हूंदो। त जी वसीम वसीम डर जी, इन जे करे मां चवां थो त मुंहिंजे पंहिंजे शहर जो आहे, मुंहिंजो भाउ आहे, जी मुंहिंजो जी जी, दोस्त आहे। तव्हां ई कयो। तव्हांखे थोरो बादामी जी ज़रूरत आहे। जी 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 वसीम भाउ। बसि लाइफ हले थी, इंजॉय कयूं था। जी जी। अच्छा, तव्हांजो कॉन्टेंट मां ॿुधुसि, मां सम्झी वियुसि त तव्हांजी हिकिड़ी क्रिएशन आहे नवाणा, पर कॾहिं ईअं थियो आहे त सैड पोइट्री जी तरफ़ हुजे या लव सॉन्ग्स जी तरफ़ तव्हांजो हिकिड़ो हूंदो मतिलबु माइंड सेट हूंदो, उन टाइप जी कंपोज़िशन कई आहे तव्हां? अच्छा, बिल्कुलु त कई आहे। पोइ असां चाहींदासीं घणी देरि न थिजे त उहो ई तव्हां ॿुधायो असांखे। बिल्कुलु बोलो जी, हींअर कहिड़ो गीत था ॿुधायो असांखे? हींअर सिंधी चओ, उर्दू चओ, पोइ जेको चओ तव्हां। साईं जेका तव्हांजी दिलि चए। अच्छा चलो, उर्दू ॿुधायां त पोइ हिन खां पोइ मां तव्हांखे पंहिंजी कंपोज़िशन सेट थोरो आहे, ट्रेक जी सॉन्ग आहे। जी सो हुनखे थोरो मां थोरो अलॻि स्टाइल सां कयो आहे। सो एंड होप के व्यूअर्स खे पसंदि ईंदो। ओके, ट्राई टू बेस्ट हिन टाइम, यानी कि जेको म्यूज़िक सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां थो, रहीम शाह जो आहे, इश्क न चाहे जिसको यार। जी हा, ट्राई टू बेस्ट। जी हा, ॿुधाइजो। इश्क न चाहे जिसको यार, हाय इश्क न चाहे जिसको यार, वो फिर नाचे बीच बाजार, वो फिर नाचे बीच बाजार, वो फिर नाचे
बीच बाजार इश्क नचाए जिसको यार। क्या बात है। इश्क नचाए जिसको यार इश्क नचाए जिसको यार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार इश्क नचाए जिसको यार। क्या बात है। इश्क करे जिसको बीमार इश्क करे जिसको बीमार उस पे दवा दारू बेकार उस पे दवा दारू बेकार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार इश्क नचाए जिसको यार। इश्क में जो छोड़े घर बार इश्क में जो छोड़े घर बार उसके गले में प्रीत का हार उसके गले में प्रीत का हार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार इश्क नचाए जिसको यार इश्क नचाए जिसको यार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार वो फिर नाचे बीच बाजार इश्क नचाए जिसको यार। थैंक यू। वेरी नाइस माशाल्लाह ज़बरदस्त आवाज़ आहे तव्हांजो। यकीन कयो जेको मूंखे पर्सनली जेको मज़ो थो अचे न माशाल्लाह जेको एनर्जेटिक सॉन्ग्स तव्हां वरी ऐं शोभी भाई आप भी इंजॉय कर रहे हैं मैं आपको देख रहा हूँ माशाल्लाह आज वकार भाई ने आज कमाल कर दिया है। साथ से वो हमारी बड़ी वो है लगाव है मैंने के साथ पता है पहले आपने रिफ्रेश किया आगे जी बिल्कुल थके हुए थे क्योंकि जाहिर है गर्मी हाँ, ट्रैफिक सब खुद थका कुछ हुआ था। मुल्क के सर्कमस्टेंसेस लेकिन आपने आके गीत ऐसा गाया यकीन रिकॉल करवाया बड़ा मज़े का गीत। माशाल्लाह गेस्ट अगर हमारे पास ऐसे भी आते हैं वैसे सारे म्यूज़िक के जॉनराज अच्छे होते हैं जी हाँ गज़ल और गीत लेकिन कभी आदमी का मूड होता है कि नहीं कुछ चंचल हो कुछ अच्छा सर बिल्कुल हमारी ये सिंध म्यूजिक का यही तो कोशिश है कि हम लोग जितने भी न्यू आर्टिस्ट हैं माशाल्लाह क्रिएटर आर्टिस्ट हैं जैसे भाई ने मुझे आज बहुत खुश किया जो इनकी क्रिएशन है जो इनकी एक कोशिश है सर ये आपकी मोहब्बत है आपका प्यार माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह बड़ा मौला आजीज कामयाब करे। कॉलर सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा छा हाल आहे ठीकु आहियो किथां था ॻाल्हायो? अदी कोटा तो ॻाल्हायां मां ख़ुदा पे तो ॻाल्हायां हिकिड़ो ख़ुदा बख़्श हिकिड़ो जी कोयटा खां। जी खुदा बख्श साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो? हा दुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पियो आहे बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह तव्हांखे साईं भली कार चऊं था हमेशह- शो में असांजो शो ॾिसंदा एंजॉय कंदा उम्मीद कयूं था। हा शो एंजॉय कयो था का फरमाइश करणु चाहींदव? बिल्कुलु जेको आहे त ॾाढो तव्हांजो जेको आहे त प्रोग्राम मूंखे पसंदि आयो पहिरीं कॉल कई आहे तव्हांखे ॾाढी महिरबानी। जी महिरबानी लॻी वई आहे ॾाढी ख़ुशी थी आहे। महिरबानी अदा। महिरबानी। कॉल Call ड्रॉप drop थी वई थी आहे वई। कॉल ड्रॉप थी वई आहे हिकिड़ा माशाल्लाह ऐं फर्स्ट कॉलर आहिनि ॿुधायूं कोयटा खां।
माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असांजी व्यूवरशिप वधे थी, असांजी महिनत आहे भाउ, ईअं आहे, बिल्कुलु। सिंध म्यूज़िक जी महिनत आहे, सिंध टीवी जी महिनत आहे, बिल्कुलु ईअं ई आहे, त बिल्कुलु। ईअं ई दुआऊं हुजनि तव्हां सभिनि जूं, मोहबतूं हुजनि इंशाल्लाह। प्रोग्राम व्यूवर्स लाइ ई आहे, व्यूवर्स जी मोट हूंदी आहे, व्यूवर्स जो प्यारु हूंदो आहे, त इहे माना कॉलर्स कोयटा खां ॻाल्हाइनि था, त इहे यानी कि अचीवमेंट आहे, असां कोशिशि माना व्यूवर्स इलाही था कयूं। जी असल में ॻाल्हि इहा आहे वकार भाउ, ॾिसो माशाल्लाह असांजी त कोशिशि जारी सारी आहे, बट तव्हां जहिड़ा आर्टिस्ट अचनि था न, क्रिएटिव आर्टिस्ट, त असांजे लाइ माना 4 चंड था लॻी वञनि माशाल्लाह। ईअं ट्राई कयूं था। अच्छा, एक्टिविटी जे बारे में तव्हां खां पुछा कयां त सिर्फ़ु म्यूज़िक सां तव्हां रिलेटेड आहियो या ॿियो को कम कारोबार वग़ैरह? मुंहिंजो कारोबार आहे, अच्छा, पंहिंजो बिज़नेस आहे। बिज़नेस आहे तव्हांजो? हिकिड़ी कंपनी में एज अ इंश्योरेंस कंपनी आहे, हुन में बि आहियां। अच्छा, यूट्यूब जो चैनल बि आहे, ऐं असां पूरो प्रोडक्शन हाउस आहे, असां बी प्राइम जे नाले सां असांजो चैनल आहे, ऑफिशियली चैनल आहे। जी जी। ऐं हिकिड़े चैनल जी पूरी टीम असां माना हायर कई आहे, असां पूरो हुते हर संडे ते माना असांजी ड्रामे जी शूट थींदी आहे, पोइ एक्टिंग बि कंदो आहे, कॾहिं मूड हूंदो आहे त एक्टिंग कंदो आहे, न त मुंहिंजो फोकस माना सिंगिंग ते ई आहे। बसि आख़िरी अल्लाह पाक ज़िंदगी जा जेके बि ख़्वाहिशूं न सभु पूरियूं कयूं। आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त दुबई वियुसि, शाहरुख खान जो वॾो फैन आहियां, सो अबूधाबी में, जी अबूधाबी में रहंदुसि। दुबई में मूंखे ख़बर पई त 2014 में डॉन 2 जो प्रीमियर हो, त हुते पोइ मां वियुसि, शाहरुख खान खे फेस टू फेस ॾिठो। सो जॾहिं पंहिंजे यार खे साम्हूं दीदार थी वञे त बसि पोइ ईअं शाहरुख खान जो त मां बि बसि ईअं आहे। बिल्कुलु बिल्कुुल शाहरुख खान जो फैन केरु न आहे, बल्कि उहा ई ॻाल्हि कई, बाउंड्रीज़ न आहे असांजी, इलाही वर्ल्ड जा वॾा सुपरस्टार आहिनि। मोहब्बत जा सफ़ीर आहिनि, असां मोहब्बत जा सफ़ीर आहियूं, बसि ईअं त हिकिड़ो आइडियल हूंदो आहे न, आइडियल आहे, बसि मुंहिंजो उहो ई आहे, शाहरुख खान आहे। माशाल्लाह तव्हांजो थोरो लुक बि आहे उन्हनि वांगुरु, रईस मूवी थोरो मूंखे लॻे थो। उहो मुंहिंजो अञा लास्ट टाइम मां वार कटराए छॾिया, गेटअप रखियो हिकिड़ो, पठान जो जेको सॉन्ग आयो न, जी उनजो हाणे जेको मां इहो गानो गायो शुरू में स्टार्ट में, जी इन ई माना अञा मां वो वीडियो वग़ैरह मां बेशरम सॉन्ग त न हुयो? न अच्छा, वो झूमे जो पठान, हा, उनजो पूरो मां गेटअप रखियो हुयो, रियल मां मुंहिंजे हर गाने में तव्हां ॾिसंदव न, जी त मुंहिंजे हर गाने में तव्हांजो गेटअप मुंहिंजो चेंज ईंदो। सर इहा सुठी ॻाल्हि आहे, माण्हू चवंदा आहिनि त जेको न कॉपी कंहिंखे न कजे, असां एक्चुअली कॉपी कंहिंखे न कंदो आहे कोई बि, पर इन हिकिड़े स्टार सां मतिलबु हिकिड़ो इंस्पायर त हूंदा आहियूं न असां। ऐं बिल्कुलु शाहरुख खान साहब जी ॻाल्हि कजे त पाण उहो दिलीप साहब सां इंस्पायर हुया, ईअं ई वरी अगरि पंहिंजे सिंध मीडिया जी ॻाल्हि कजे त मुंहिंजे वालिद साहब सां इलाही छोकिरा इंस्पायर आहिनि, त इहा सुठी ॻाल्हि आहे, अगरि को टैलेंटेड को लेजेंड आहे त उन सां इंस्पायर थी थो सघे माण्हू, सुठी ॻाल्हि आहे। ऐं साईं मुंहिंजे लाइ बि दुआ कयो, मां बि मिली सघां। बिल्कुलु अल्लाह साईं तव्हां कामयाब कंदो। कॉलर्स मौजूद आहिनि। कॉलर मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महताब चकराणी खैरपुर खां। जी अदा, कीअं आहियो? खैरपुर खां महताब जागराणी। जी जी, महताब जागराणी, छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? खैर दुआ मुने करा, तमाम खुश आहियो? खैर अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक लगा पिया। जी अदा, बिल्कुल ठीक लगा पिया आहियूं। तव्हां शो एंजॉय कयो पिया असांजो? हा साईं, बिल्कुल शो तव्हां एंजॉय कयूं पिया, सिंध टीवीअ ते लाइव। जी जी, महिरबानी तव्हांजी। हफ़्ते में 2 ॾींहं मतलब सूमर वंगार तव्हांजो लाइव शो ॾिसंदा आहियूं साईं। वॾियूं महिरबानियूं ऐं तव्हांखे ॾिसणो आहे, बिल्कुल ॾिसणो आहे तव्हांखे, बिल्कुल हर हफ़्ते। जी जी जी। जी जी अल्हम्दुलिल्लाह, का फरमाइश करणु चाहींदव? हा, शमन खे कॾहिं घुरायो त सर साहब भाईवाल साहब के असांजी इहा फरमाइश आहे। साईं मसलो इहो आहे त हाणे घर जी ॻाल्हि आहे, जॾहिं हू मूंखे हुकुम ॾिनो, मां उन्हनि खे कीअं चवां त तव्हां अचो। जी जी, इंशाल्लाह ईद स्पेशल में उन्हनि खे इनवाइट कंदासीं। ज़रूर घुराईंदासीं, उन्हनि जो इंटरव्यू मां ई वठंदमि, शेराज़ न वठंदा। जी जी, इकरा वठंदी। सही सही। शमन साहब जेको कलाम ॿुधायां मां तव्हांखे। जी जी ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। जी हसी जिंदगी ये गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, हुआ भी चाह दई थोरो वे साह दई, पोपरी की वही का खबर ही न पई। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह। यानी मतलब इहो त तव्हांखे म्यूज़िक जो शौक़ु आहे, यानी कि ॿुधण खां अलावा यानी कि म्यूज़िक जो शौक़ु आहे, सुठो आवाज़ आहे तव्हांजो। शिराज साहब जॾहिं असांखे घुराया, असां मिस्किन माण्हू खैरपुर खां ॻाल्हायूं पिया। साईं असांजे लाइ बादशाह आहियो, साईं असांजे लाइ बादशाह आहियो। जी जी, तव्हांजी मोहबतूं तव्हां परे खां असांखे कॉल कई ऐं ॾाढी महिरबानी तव्हांजूं। मां तव्हांखे घुराया न घुराया, पर मां तव्हां ज़रूरु ईंदुसि मां इंशाल्लाह। जी वकार भाउ जी, बसि ज़िंदगी एक्टिविटीज़ भी आहिनि, माना बिल्कुलु मसरूफ़ आहियो पंहिंजी लाइफ। वसीम सॉरी अदा वसीम भाउ, छो जो हिकिड़ो मुंहिंजो वकार भाई, हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, उहो बि म्यूज़िशियन आहे, बिल्कुलु मतिलबु उहो बि आहे न थोरो कंपोज़र बि आहे। तव्हांजी मोहबत वकार चओ, वसीम चओ, जेको चओ बसि। वसीम भाउ, सो इन करे बसि लाइफ आहे, हले थी, लाइफ खे एंजॉय कयूं था बसि।
जी हाँ। लाइव हेठि मथे था आहे, गम बि आहिनि, ख़ुशियूं बि आहिनि। बिल्कुलु ईअं, इन बिल्कुलु करे ईअं, बसि ups and पोइ downs उनखे, आहिनि, बिल्कुलु। वक़्त सां गॾु माण्हू थोरो मुड़ुसु माण्हू थी ऐं उन्हनि जी, खे फेस जी। करे। जी हाँ। सो बसि ईअं ऐं हक़ीक़त में यही जॾहिं मां पंहिंजी स्टार्टअप वरिती, पंहिंजे प्रैक्टिकल लाइफ में आयुसि म्यूज़िक सां रिलेटेड, पहिरियां त सभ खां पहिरियां मुंहिंजे वालिद साहब मूंखे इहा ॻाल्हि कई, चुप पुट, मां कंहिं बि शइ तो जीअं हेल्प न कंदोमांइ तोसां, तोखे अलाह साईं हुनर ॾिनो आहे, पढ़ाई कंटिन्यू कर, या तोखे अगरि मीडिया में अचिणो आहे त पंहिंजी महिनत पाण ॾेखार। अलाह साईं तोखे आवाज़ु ॾिनो आहे, ख़बर पई ॾींहं राति जी, ख़बर पई तकलीफ़ुनि जी, ईअं त मां वरी सम्झुसि त बाबा मां नाले सां जेको आहे न मूंखे माना ईज़ी थी वेंदो सॼो कमु, पर ईअं कुझु बि न आहे। हिते बि अगरि मां हिन प्लेटफॉर्म ते आहियां त मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी महिनत आहे, लगन आहे। वरी मां थैंकफुल आहियां पंहिंजी सिंध टीम जो, असांजे डायरेक्टर साहब जो, हैदर भाउ वारनि जो, त मूंखे न क़ाबिल सम्झूं, मूंखे न लाइक़ सम्झूं, त मूंखे मौक़ो ॾिनऊं। थैंक यू सो मच। ईअं बिल्कुलु हैदर भाउ वारा इहे सभु पूरी सिंध टीवी जी माना मीडिया जेके बि चैनल सभु फैमिली वांगुरु आहिनि। जी हाँ, ऐं जिते बि माना आहे फ़ोन ईंदी आहे असां वेंदा आहियूं, बिल्कुलु आदिर भाउ उहो आर्टिस्ट आहिनि, जी हाँ, ॿियो चैनल्स आर्टिस्ट सां ई आहिनि। जी हाँ, सो इन करे बसि पोइ कोशिशि आहे पब्लिक खे एंटरटेन कयूं, जी हाँ, ऐं बिल्कुलु सुठो ईअं वक़्तु गुज़ारियूं। ज़िंदगी हिकिड़े दफ़े जी आहे, हिनखे इंजॉय कयूं। ई आहे। हा साईं, सो बसि ईअं ई आहे त पोइ टाइम सुठो थो गुज़रे। बसि अलाह साईं तव्हांखे मूंखे वॾी हयाती ॾे, सभिनि खे, बल्कि इकरा खे बि। बसि कॉलर मौजूदु आहिनि इकरा। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। छा हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? किथां था ॻाल्हायो? जी ख़ैर आहे, शुक्र आहे। सदरदीन मार पियो ॻाल्हायां, शराबपुर शर्मा। जी मार साहब, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? जी ख़ैर आहे, शुक्र आहे। तव्हां माशाल्लाह, तव्हां ॾे शहर में मौसम कीअं पई हले? गर्मी त हूंदी, मूंखे ख़बर आहे। अॼु घणी गर्मी आहे, तमामु घणी गर्मी आहे अॼु। अलाह साईं रहम फरमाए ऐं ख़ैर ख़्वाह वारी बारिशूं बरसाए, असां इहा दुआ था कयूं आमीन, असांजी पूरी सिंध में। जी 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 जी, जी का फरमाइश करणु चाहींदव? हा, को बि पंहिंजी पसंदि जो को बि गानो असांखे ॿुधायो। जी जी ज़रूरु ॿुधाईंदा। ओके दा बिल्कुलु ॿुधायो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। त इकरा बि अॼु शोभी भाई माशाल्लाह हमारी कोहोस साहिबा जो है काफ़ी प्रैक्टिस कर रही हैं आजकल माशाल्लाह म्यूज़िक से। सही तमामु प्यारी सिंगर आहिनि, वैसे त एक्चुअली एक्ट्रेस बि आहिनि, पर होस्टिंग में बि हाणे कदम रखियो अथऊं, हुन सां गॾु सिंगिंग बि जारी रखी अथऊं। ईअं ज़िंदगी में ॾिसो, ज़िंदगी में जेको बि अचे न माण्हू करे, जेको अचे माण्हू करे, बिल्कुलु। ट्राई करणो त ज़रूरु, पहिरियों 2-3 चकर थींदो, किरंदो चढ़ंदो, आख़िर त आख़िर त मंज़िल ते पहुचंदो, बिल्कुलु। सो इन करे सो ट्राई टू बेस्ट। इकरा कुझु ॿुधाइणु चाहींदव तव्हां? हर शइ में स्ट्रगल आहे, महिनत आहे, स्ट्रगल आहे, स्ट्रगल त करिणो महिनत पवंदो घणी आहे, हर बाक़ी कम में आहे। स्ट्रगल 2-3 मिंट गुनगुनाए वरी पोइ वरी साइड ते वरी 2-3 मिंट गुनगुनाए साइड ते, हुन शइ खे टाइम ॾियणो थो पए। बिल्कुलु। पर वसीम भाई मां इहो चवंदो आहियां त माण्हू कॾहिं गमज़दा न थिए, अगरि स्ट्रगल करे थो कॾहिं न कॾहिं तव्हांखे अलाह साईं उहा शइ तव्हांखे कंहिंखे जल्दी मिली वेंदी आहे, कंहिंखे बाद में मिलंदी आहे। हाणे मूंखे 2000 में मां स्टार्ट कयो, 2000 में मां स्टार्ट कयो, अञा ताईं मां स्ट्रगल कयां थो। अच्छा, माशाल्लाह। सो माशाल्लाह सब्र आहे बसि। साईं इहो त हाणे आइडियो हणी छॾियो, तव्हांजी एज केतिरी हूंदी? मुंहिंजी 43 आहे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, कई यंग लगा पिया माशाल्लाह, लॻो ई नथा तव्हां 43। कॉलर्स मौजूद आहिनि इकरा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा हाल आहे? किथां था ॻाल्हायो? केरु था ॻाल्हायो? अभी मां फैसल रज़ा पलारी FM 92 हाईवे मुरादाबाद। जी फैसल भाउ, ख़ुशि आहियो? तबियत मिज़ाज कीअं आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु असां ठीकु सभु लॻा ख़ैरियत सां। तव्हां ॿुधायो, तव्हां छा कंदा आहियो? सर मां रेडियो होस्ट आहियां हिकिड़ी प्राइवेट FM चैनल में। ज़बरदस्त, अच्छा, यानी होस्ट आहियो, ज़बरदस्त, होस्ट सां माना थियो आहे। वाह वाह। इन खां अलावा लाइफ में छा एक्टिविटीज़ आहिनि? सर ॿियो प्राइवेट जॉब कंदो आहियां ऐं पंहिंजी ज़मीदारी बि आहे, हुन में बि कमु कंदो माशाल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसो था, तव्हां असांखे कॉल कई, असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे? सर मां कोशिशि कंदो आहियां, मां बि रेडियो होस्ट आहियां, त कोशिशि कंदो आहियां त जेके मुंहिंजा शोज़ हूंदा आहिनि उहे डे में हूंदा आहिनि, त पोइ कॾहिं कॾहिं जेके शेड्यूल घटि हूंदो आहे त पोइ वरी अक्सर करे तव्हांजा शो ॾिसंदो आहियां। जी ऐं हिकिड़ो भेरो ॿाहिरि अॻु में बि कॉल लॻाई, पर तव्हां ताईं कोन पहुची सघी स्टूडियो जी ताईं। जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। इहा तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजो प्यार असांखे माना कॉल कयो था। महिरबानी। असल में ईअं साईं खोड़ सारियूं कॉल्स अचनि थियूं त कॾहिं कॾहिं भाई के भाउ जी कॉल अटेंड न करे सघंदा आहियूं, त हुनजे लाइ माज़रत आहे, बट इहो आहे तव्हां सां कचहरी थी वई। मां पाण बि लाइव कॉल जो शो जेको आहे होस्ट कंदो आहियां, मूंखे बि हिन शयुनि जी ख़बर आहे, त को मसइलो न आहे। तव्हांजे मथां बि ज़िम्मेदारियूं आहिनि साईं बसि पोइ तव्हां मूंखे कॉल कजो, मां तव्हांखे कॉल कंदुसि हाणे इंशाल्लाह इंशाल्लाह। थैंक यू। ओके दा, ख़ुशि हुजो आबाद हुजो। थैंक यू। सो बसि ईअं कॉलर सां ॻाल्हाईंदो। मां बि लाइव ब्रॉड कंदो आहियां, फेसबुक ते थी वियो या ॿियो हिकिड़ो स्टार मेकर ते। स्टार मेकर स्टार मेकर ऐप आहे जेका, सो हुन ते माना 6.1 के मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि।
अच्छा तक़रीबन मां हुन ते 1100 गाना मां करे चुका आहियां। 1100 गाना। तक़रीबन 6 साल थी विया आहिनि मां आहियां हुन ऐप ते। जी मां लाइव जॾहिं वेंदो आहियां त कॉलर सां ॻाल्हाईंदो आहियां उन्हनि सां ऐं उन्हनि खे एंटरटेन कंदो आहियां, गाना ॿुधाईंदो आहियां, फरमाइश हूंदी आहे सो हे कैमरा अगरि हाणे लाइव हले थो त मूंखे आई डोंट फील दैट के पब्लिक, लेकिन आहे पब्लिक ॾिसे थी असां लाइव वेठा इहो ई आहियूं आहे। सो असांजो सर आवाज़ असांजे हिन पूरी दुनिया प्रोग्राम में जो वञे थो। मोटिव बि इहो आहे सिंध म्यूज़िक जो, त असां कॾहिं ईअं सोचींदा ई न आहियूं त प्रोग्राम हले पियो, छो जो असां वटि एतिरा प्यारा गेस्ट ईंदा आहिनि ऐं एतिरो असां सां फ्रीली मतिलबु माहौल असां इहो मतिलबु चिल करे ॻाईंदा बि आहियूं, कचहरी बि थींदियूं आहिनि। ऐं इहे आवाम जी पब्लिक जी जो प्यार आहे, पब्लिक जी मोहबत आहे, इंटरनेशनल लेवल ते माण्हू हिकिड़े शख़्स अधे मदीने खां कॉल कई, माना मदीने में वेही करे माना असांजो प्रोग्राम ॾिसनि था, त वी आर सक्सेसफुल। ऐं सर ट्रू कॉलर आहिनि, बार बार कॉल कंदा आहिनि असांखे, हर शो में असांखे कॉल कंदा आहिनि। जेके सिंधी ॿार जेके आहिनि असांजा जेके परदेसी आहिनि उहो तमामु घणो, छो जो मां परदेस में रहियो आहियां, उहो फीलिंग्स जेके मुल्क लाइ ईंदियूं न उहो तव्हां न पुछो त उहो सो बहरहाल इन जे करे माना ॾाढो ख़ुशी थींदी आहे कॉलर्स कंदा आहिनि कॉल। बिल्कुलु कॉलर्स अगेन मौजूद आहिनि असां वटि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक़ मौजूद सदा मौजूद साईं। तव्हांजो ठीकु आहियो? किथां था ॻाल्हायो? शहर नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां। मीर शेख था ॻाल्हाइनि नसीराबाद खां। जी जी, छा हाल आहे तव्हांजो? कीअं थो हले ज़िंदगी में? ज़िंदगी की पहुचा उनखे हलाइणो आहे, पर उनजी ड्राइवरी सही नमूने सां कजे। जी हा बिल्कुलु। जी हा बिल्कुलु। प्रोग्राम एंजॉय कयो था? कुझु फरमाइश करणु चाहींदो? फरमाइश त असां इन मां कंदासीं त सुफ़ियान को बि कलाम हुजे साईं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। शोभी भाई बि आहे, तव्हां बि सुठे उस्ताद जा फर्ज़ंद आहियो ऐं तव्हां बि सिंगर बि आहियो, होस्ट बि आहियो ऐं भाउ वसीम बि आहे, त जीअं चइजे त भरे भरे आण साकी प्यालो सिक जो सदाऊं सिकायलनि जूं ॼाणो ई थी ॼाण सूरत मो सुञाण उञायल एजाज़ चवे। अल्लाह साईं ख़ुशि रखे, तव्हांखे आबाद रखे, ईअं असां मुस्कुराईंदा रहो। वॾी महिरबानी तव्हांजी, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिते बि हुजो, मुस्कुराईंदा रहो। कॉल करणी वॾी महिरबानी। थैंक यू। वॾियूं महिरबानियूं साईं। तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो, बल्कि असांजा माण्हू जेके बि असांजा सिंधी भाइर आहिनि, बल्कि पूरो पाकिस्तान। अल्लाह साईं इहा मोहबत आहे न, दिलि जो आवाज़ दिलि ताईं पहुतो, शाइरी ॿुधाई सो अहिड़ा असांजा कॉलर्स आहिनि। सिंध में तमामु प्यार आहे, असां सिंधी माण्हू आहियूं मोहबत करण वारा माण्हू। सो बसि पोइ के माण्हू असांजे हर माशरे में सुठा ऐं बुरा माण्हू बि आहिनि। प्रोग्राम खे एंजॉय था कयूं। वरी मूंखे ॾाढो वॾे अरसे खां पोइ मां प्रोग्राम में आहियां, ॾाढो सुठो थो लॻे। फर्स्ट क्लास दिलि खोले करे एंजॉय कंदो आहियां प्रोग्राम खे। सो घुटिजी विया या ईअं कया न, प्रोग्राम खे एंजॉय कयूं, छो जो आवाम पब्लिक लाइ असां आहियूं। पंहिंजो एंजॉय ईअं कंटिन्यू कयूं था। हिकिड़ी ब्रेक, नंढड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। केॾा न वञो, असां सां गॾु हुजो। थैंक यू। वेलकम बैक नाज़रीन, उम्मीद कयूं त तव्हां शो एंजॉय कंदा हूंदव। अॼु माशाल्लाह असां सां गॾु मौजूदु आहिनि वसीम डहर साहब फ्रॉम शिकारपुर। तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि, तमामु टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि, क्रिएटिव आर्टिस्ट आहिनि ऐं मां पर्सनली ॾाढो एंजॉय करे रहियो आहियां, छो जो मुंहिंजे पंहिंजे शहर जा बि आहिनि। हूअं त पूरी सिंध मुंहिंजी आहे भाउ, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, ॻाल्हि आहे सिधी, पर को पंहिंजे चवंदा आहिनि न पंहिंजे शहर मां कोई ईंदो आहे त वरी पोइ हिकिड़ी उहे वाइब्स ई अलॻि हूंदियूं आहिनि, नंढपिण यादि अची वेंदो आहे। त उम्मीद कयूं था वसीम भाउ बि एंजॉय कंदा हूंदा। मां बिल्कुलु एंजॉय थो कयां, वॾे अरसे खां पोइ आयो आहियां तव्हां मिली करे ऐं पब्लिक आवाम जे साम्हूं लाइव शो में। जी सो आई एम एंजॉय। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, कॉलर मौजूद आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद, हक़ मौजूद। पीर सकीमुल अली अलैहि सलाम मदद, हक़ मौजूद, सदा मौजूद। अदा अंसार खोसो गलाया पियो। साईं सुञाणे वरतो से, सुञाणे वरतो से साईं। अदी इकरा वीआईपी तव्हांजो आवाज़ आहे, ईअं ते शिराज जो वीआईपी आवाज़ आहे। शो मुंहिंजा वटल वारा सभई तव्हांखे सलाम ॾियनि पिया ऐं मां बि तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम। मुंहिंजे मौला ते अल्लाह कंदो जानी बेड़ा पार थींदा। मुंहिंजे मौला ते अल्लाह कंदो जानी बेड़ा पार थींदा। आमीन। ओ दुनिया ॾिसंदी पंहिंजा मेला यार थींदा। बिल्कुलु इंशाअल्लाह।
इंशाल्लाह इंशाल्लाह ओके खुदा हाफिज माशाल्लाह जबरदस्त अब आईडी तकड़े सुनावा कुछ गालाण दे कुछ पुछण दे यार ये भी ट्रू कॉलर है असांजा यार सवाल जबरदस्त कराची मां कॉल कंदा आहिनि असांखे हदीद मां लेकिन थोरो ॻाल्हाए पर सुठो ॻाल्हाए असांखे जागराए छॾियऊं असांखे हे ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि कंदा रहंदा आहिनि असांखे कॉल होटल वारो भाई टका टका सही अल्लाह सही ता खुश रखे आबाद रखे ये ऐसा मुस्कुराईंदा रहो वसीम भाई इन्हनि जो पंहिंजो होटल आहे चाय जो ऐं माशाल्लाह सॼी संगत इन्हनि जो असांजो शो एंजॉय कंदी आहे अच्छा त इहो मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे हिन शइ जी दवा होटल जी एड्रेस तो बुधाया ना असां अचो होते तो हदीद में गुलशन हदीद में अलाए घणा चकर चई चुका आहिनि असांखे होटल जो नालो बुधाया कम से असां अचो ते तोसां मिलूं हां खैर को मसलो ना है ज़रूर हलंदासीं जी त इकरा साहिबा माशाल्लाह हाणे मुंहिंजी पर्सनली तव्हांखे रिक्वेस्ट आहे त तव्हां को सॉन्ग ॿुधायो असांखे न न मां जी रिक्वेस्ट आहे त तव्हां ॿुधायो असां त ॿुधायोसीं न असां त ॿुधायूं था पर तव्हां बि कुझु ॿुधायो का नई शइ असांखे ॿुधायो असां बि ॿुधणु चाहियूं था सिंगिंग कयो था जी जी ज़रूर ज़रूर ॿुधायो हाणे तव्हां चयो आहे त मजबूरन ॿुधाइणो पवंदो मजबूरन न दिल सां ॿुधायो मजबूरन नहीं है ना दिल से अॼु मां प्रैक्टिस न करे आई आहियां न खैर को मसलो जीअं तव्हांजी दिल चए साथ ॾेई छॾा दे सिंध म्यूजिक ओ साथ छॾे वे तू रोली राहुन में हो साथ छॾे वे तू रोली राहुन में पोइ बि यादि आहे मूंखे दुआनि में ओ साथ छॾे वे तो रोली राहुन में
तो थियो एडी मुखे पक हुई तुमजी चाहत में ओ साथ छड़े साईं मां त कुझु बि न चवंदुसि 10 आउट ऑफ 10 ऑफ 10 10 आउट ऑफ 10 थैंक यू हाँ शोभी भाई इम्प्रूवमेंट माशाल्लाह नो डाउट बहुत अच्छा मेलोडी इतनी प्यारी थी सोलफुल मेलोडी थी 10 आउट ऑफ 10 और इसमें सिर्फ मेरा नहीं है शोभी भाई का भी कमाल है जी जी शोभी भाई ने जो प्ले किया ना वो मोहरा फिल्म में जो वो नसीर साहब प्ले करते ना वो याद आ गया मुझे सॉन्ग में और जान आ जाती है ये अच्छा लग रहा था सॉफ्ट मेलोडी थी तो मुझे लगा ऐसे नहीं माशाल्लाह शोभी भाई जबरदस्त आप तो क्या प्ले करते हैं मैंने जानिबा मां अक्सर शोभी भाई की वर्स कंदो आहियां त तव्हां जॾहिं प्ले कंदा मां तव्हां सां परफॉर्म कंदो आहियां न त मूंखे ओरिजिनल खां वधीक मूंखे वाइब्स ईंदी हक़ीक़त इहो शोभी भाई जो कमाल आहे असांजा वॾा बि आहिनि असांजे सीनियर बि आहिनि माशाल्लाह शोभी भाई ज़बरदस्त आर्टिस्ट आहिनि ऐं इकरा बि माशाल्लाह काफ़ी सुठो प्ले था करनि इकरा सां ऐं ज़बरदस्त जी दा जी तव्हीं ॾे था अचूं बिल्कुलु हुकुम कयो क्वालिफिकेशन तव्हांजी माशाल्लाह मुंहिंजी ग्रेजुएशन आहे ग्रेजुएट आहियो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त हुन खां पोइ घणी कुझु ज़िम्मेदारियूं इन करे पढ़ाई खे साइड ते कयो जी जी सो वरी बसि पोइ 6 साल मां प्रिंटिंग प्रेस जो कमु कयो आहे 5.5 साल मां इंटरनेशनल मार्केट अबू धाबी में रियल एस्टेट प्रॉपर्टी जो कमु कयो आहे अच्छा ऐं सिंगिंग खे माना मां कंटिन्यू कयो माना थोरो ब्रेक कयो वरी आयुसि वरी गानो ठाहियो माना घुमंदे फिरदे म्यूज़िक हलंदी रहंदी आहे माशाल्लाह ऐं मां यकीन कयो मां व्यूवर्स खे इहो ई चवणु चाहींदो आहियां स्पेशली जेके असांजा यूथ आहिनि जेके असांजा यंगस्टर आहिनि त हू हिकिड़े कम में जे वजह सां न ॿिए कम खे छॾे था वञनि त ईअं न आहे स्टडी माण्हू पंहिंजी मस्त रखे कंटिन्यू रखे उन सां गॾु तव्हां इलाही कुझु करे था सघो मां पाण मुंहिंजो लास्ट ईयर आहे ग्रेजुएशन जो उन सां गॾु मां पंहिंजी सिंगिंग बि कंटिन्यू कयां थो शो बि कयां थो बैंड बि हलायां थो त ईच एंड एवरीथिंग माण्हू करे थो सघे करण वारो हुजे त कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप थी वई आहे शायद कॉल ड्रॉप थी वई आहे सो बसि लाइफ गुज़रे थी उन खां पोइ बसि वरी विच में स्टोर खोलियो जी ॿाहिरि मूंसां इकट्ठा हुया जी सो बसि पोइ वरी उहो स्टोर तव्हांजा पंहिंजा ब्रदर्स या तव्हांजा मुंहिंजा पार्टनर्स हुया ब्रदर अच्छा मूंखे बिज़नेस जो शौक़ु हो ॿाहिरनि खे वरी नौकिरी जो शौक़ु हुयो 13 साल मां माना हिकु दुकान खां 2 दुकान कया सो बहरहाल पोइ वरी ॿाहिरि छॾे विया उहे वरी हा जॉब वरितऊं उन खां पोइ मां स्टोर ॾेई छॾियो अच्छा तव्हांजी फिटनेस जो राज़ छा आहे माशाल्लाह तव्हां असल में टू बी ऑनेस्टली ॿुधायां मुंहिंजो कमु तमामु हार्ड आहे माना पाणी 19 लीटर कैननि जी सप्लाई आहे मुंहिंजी जी सो उहो मां बि पर्सनली बि खणंदो आहियां अच्छा हा पर्सनली बि खणंदो आहियां पंहिंजी 13 साल थी विया आहिनि मां शॉप जे महिल हुई न त मां कैन खणी माना 4थे फ्लोर ते बि पुॼाईंदो हुउसि पोइ महिनत में को अर्ज़ु न आहे माण्हू हालांकि मां लकी बॉडी आहे तव्हांजी माशाल्लाह ॾिसो मां दुबई रहियो आहियां इंटरेस्ट रहियो आहियां मां ॿाहिरि रहियो आहियां त इन करे महिनत में को अर्ज़ु न आहे मां अल्लाह पाक जंहिंजो जाते नसीब लिखंदो आहे न दाणो पाणी लिखंदो आहे न उहो शख़्स उते करे सघे उते ई कंदो बिल्कुलु न फिटनेस सां मूंखे यादि आई ॻाल्हि त जेके मुंहिंजा उस्ताद साईं बाबा साईं माशाल्लाह उहे पंहिंजी एतिरी केयर कंदा आहिनि खाइण पीअण जी एतिरी केयर कंदा आहिनि पंहिंजे आवाज़ जी ॾाढी केयर कंदा आहिनि ऐं डेली 2 कलाक वॉक लाज़मी कंदा आहिनि उन्हनि सां पंहिंजी बॉडी सां पंहिंजे कम सां एतिरो प्यार आहे ऐं बल्कि इहा सुठी बि ॻाल्हि आहे त तव्हां पाण सां मोहबत कयो पंहिंजे खाइण सां सुठो खाओ सुठो पायो घटि ॻाल्हायो है न हिकिड़ा कॉलर मौजूदु आहिनि असां घटि ई ॻाल्हाईंदा आहियूं तव्हां ई घणो ॻाल्हाईंदा अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम कॉल ड्रॉप छो थी वञे अॼु अलाए छो जॾहिं इंसान जीअण जी ख़्वाहिश रखे थो न जी त पोइ उहो कॾहिं बि उहो
ऐं जे माना सोचे थो त मूंखे हारणो न आहे, वक़्तु हुनखे कॾहिं बि न हाराईंदो। जी बिल्कुलु। इंसान जॾहिं पाण हाराए वेंदो न त पोइ वक़्तु हुनखे हाराए छॾींदो। बिल्कुलु सही। सो हाणे मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी 43 इयर्स आहे, लेकिन मां तव्हांखे लॻंदो न आहियां, न मां पाण खे मेंटेन रखंदो आहियां। सर पर कुझु मूमेंट्स लाइफ में अहिड़ा अची था वञनि, टफ मूमेंट्स जंहिंमें माण्हू थोरो डिप्रेशन में थो हली वञे ऐं उहो थींदो आहे, वक़्ती तौर ते थींदो आहे इंसान, लेकिन उहो उन शइ में न वञे, उनखे ज़हन ते न रखे। हा हिकिड़ो कई ट्रेजिडीज़ ईंदियूं आहिनि। जी हिन टाइम में मां हिकिड़ी अहिड़ी ट्रेजिडी में हलां थो, फैमिली जो थोरो प्रॉब्लम आहे। अच्छा अच्छा, अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह सही कंदो। उहो मां वो नॉर्मली उन्हनि खे हलायां थो। माशाल्लाह असां दुआ था कयूं पंचन पाक जे सदके वास्ते वसीले असां सभिनि जूं घरेलू परेशानियूं हुजनि, कारोबारी परेशानियूं हुजनि, जेके बीमारियुनि में मुब्तला आहिनि, असां इहा ई दुआ था कयूं त अल्लाह साईं पंहिंजे पंतनि जे सदके सभु दूर फरमाए। असांजी इहा ई दुआ। अचो हिकिड़ा कॉल पे। अस्सलाम वालेकुम। जी चांग साहब, जी चांग साहब कीअं आहियो, ख़ुशि आहियो? महिरबानी 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 अदा साईं, अदा मोहब्बत आहे, तव्हांजो प्यार आहे। जी जी इरशाद। मिला था एक दिल जो तुम्हें दे दिया साहिल, आहा मिला था एक दिल जो तुम्हें दे दिया साहिल, हजारों भी होते तो तेरे लिए ही होते। आहा वाह 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 सही वाह सही। के सलाम, असांजे आर्मी के सलाम, असांजे फौजी शहीदन के सलाम। सर बिग सल्यूट। भी करे बिल्कुलु। पाकिस्तान जिंदाबाद। महिरबानी महिरबानी अदा साईं, महिरबानी वॾी वॾी महिरबानी साईं। पाक आर्मी जी ॻाल्हि कयूं, माशाल्लाह बिल्कुलु असांजी त सल्यूट आहे उन्हनि खे, ऐं उहे ई जवान आहिनि जेके असां पंहिंजे घरनि में सुकूननि सां वेठा आहियूं, उहे बॉर्डर ते असांजे लाइ एतिरो कुझु करनि था, एतिरी सेक्रीफाइस करनि था। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद पाइंदाबाद। पाकिस्तान खे छा थी सघंदो यार, पाकिस्तान जो मतिलबु ई ला इलाहा इल्लल्लाह आहे, त छा थी सघंदो। जी हा वसीम भाउ सर, त मां तव्हांखे पंहिंजे बारे में ॿुधायां त मां पंहिंजो जॾहिं म्यूज़िक स्टार्ट कई हुई, उन सां गॾु असांजो ॼाम शोर में असांजो पूरो कोर्स हलियो, त उते मतिलबु जेको आहे सो मां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयां थो, माशाल्लाह उन में एतिरा यंग जेके छोकिरा आहिनि, यूथ जेके काफ़ी टैलेंटेड आहिनि, ऐं यकीन कयो पंहिंजा कंपोज़िंग पाण करनि, उन खां अलावा गिटारिस्ट आहिनि पाण वटि, केजोनिस्ट आहिनि माशाल्लाह। त बसि उहे छा था चवनि त मतिलबु उन्हनि जी पंहिंजी किथे किथे सुस्ती आहे, त मां चवंदो आहियां प्लेटफॉर्म्स आहिनि साईं, हीअ सिंध म्यूज़िक तव्हांजो आहे, हीअ मंच तव्हांजो आहे। मां काफ़ी दोस्तनि खे इनवाइट कयो आहे, मां चवां जीअं तव्हां आहियो माशाल्लाह, तव्हां सां मां ॾाढो इंस्पायर थियो आहियां पर्सनली। मां सर बिग फैन, तव्हां जेका क्रिएशन ॿुधाई आहे पंहिंजी। मां सिंगर न आहियां, विल ट्राई टू बेस्ट, बट ॾिसो मां 25 सालनि खां स्ट्रगल कयां थो। जी हा, कई ऑडिशंस ते वियुमि जी। पाकिस्तान सिंध में ख़ासि तौर ते तमामु घणो टैलेंट आहे। जी मां रिक्वेस्ट कंदुमि त अहिड़ा के प्रोग्राम, अहिड़ा के म्यूज़िकल प्रोग्राम अरेंज कयो जेके टैलेंट खे असां मथे खणी वञूं। फॉरेन वारा माण्हू, मुल्क जो नालो नथो खणो, फॉरेन वारा छा था कनि, उहे पंहिंजे टैलेंट खे मथे खणी था अचनि, वॾा वॾा प्रोग्राम्स आहिनि, स्पॉन्सर आहिनि। मां कोशिशि कई, ख़ैर हाणे त आहे अल्लाह साईं हयाती ॾे उस्ताद बाबा, माना सम्झो उस्ताद इरफान समो। अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। उन्हनि सां मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो, उन्हनि मूंखे पुट बि कयो, उन्हनि मूंखे शागिर्द बि कयो। वाह वाह, इहा मुंहिंजी वॾी ख़ुशकिस्मती आहे। हिकिड़ी उस्ताद इरफान समो साहब ऑडियो लाइव वारा। हा माशाल्लाह, न उहो त काफ़ी अंबल आहिनि बाबा माशाल्लाह। सो उन्हनि सां कमु करण जो मौक़ो मिलियो, ऐं उन्हनि साईं मुंहिंजो फर्स्ट एल्बम उस्ताद इरफान समो साहब सां थियल आहे, ऐं यकीन कयो एतिरो हम्बली था उन्हनि मूंसां ट्रीट कयो। पहिरियां माशाल्लाह मूंखे गाज़ी पाक जो दीदार करायूं, मुंहिंजे लाइ पर्सनली पाण मिठाई विरायूं, त इहे उस्ताद अगरि अहिड़ा आहिनि त पोइ असां जेके आहिनि माशाल्लाह असांजे लाइ इहे ई दुआऊं आहिनि। उस्ताद मथे ते रखियो आहे इंशाअल्लाह। त अचूं था तव्हां ॾे, जी तव्हां सां हिकिड़ो गीत ॿुधंदासीं, पर अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां। त नाज़रीन केॾांहुं न विझो, उमेदु कयूं था तव्हां शो इंजॉय कंदा हूंदव, त असां सां ईअं जुड़िया रहो। असां अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ, महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन, सिंध म्यूज़िक जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे भलीकार। ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची विया आहियूं, इन सां गॾु ई प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। त असां सां गॾु हिकिड़ा कॉलर मौजूदु आहिनि, त पहिरियों उन्हनि सां ॻाल्हाए वठूं, पोइ पंहिंजे गेस्ट खां ख़ूबसूरत सो सॉन्ग ॿुधंदासीं। त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी, छा हाल आहे, ठीकु आहियो? जी जी, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियूं। किथां था ॻाल्हायो, केरु था ॻाल्हायो? रदासकोट था, रेगुलर कॉलर आहे, पर तव्हां असांजी फरमाइश पूरी न कंदा। हाणे ॿुधायो तव्हांजी फरमाइश, हाणे पूरी तव्हांजी फरमाइश ॿुधायो, पूरी ज़रूरु कंदासीं।
अदा शिराज पुछे तो एडिट अंदाज में या पर असा के बुधाइंदो ना आहे। जी मां ॿुधाईंदुसि, तव्हां फरमाइश कयो कहिड़ो सॉन्ग ॿुधणु चाहियो था तव्हां? अदा वही सॉन्ग मत मत सुना। मस मस कल मां ॻायो हुयसि। कल शिराज तव्हांजी फरमाइश पूरी कई हुई। अदा असा के यही बुधणो आहे ना। मां वरी ॿुधाईंदुसि तव्हांखे, अॼु वरी तो ॿुधायां मां। कल मां तव्हांखे ॿुधायोसि पर मां अॼु तव्हांखे स्पेशली वरी तो ॿुधायां। महिरबानी। जी जी ठीकु आहे। मुझे अमर जी पसंद है, अदा प्लीज ॿुधाइजो। जी 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 जरूर। जी जी मां हींअर ई गुनगुनायो थो बल्कि मस मस सोहणा मुंहिंजे घर आयो आ, मस मस सोहणा मुंहिंजे घर आयो आ, वेठो बि नहीं है चवी थो वञा। फिलहाल एतिरो यादि आहे, डेडिकेट कयोसीं तव्हांखे। वॾी महिरबानी अदा। महिरबानी महिरबानी महिरबानी। सो अमड़ जी माना फरमाइश ही अमड़ की माना अमड़ के साईं इहा मुंहिंजे लाइ वॾी अमड़ अमड़ आ। जी हा अमड़ अमड़। मां सो इन करे बस पोइ हालांकि अच्छा अमड़ सां यादि आयो वसीम भाउ, मां तव्हांखे स्पेशल ॻाल्हि इहा ॿुधायां त मुंहिंजी पर्सनल लाइफ में माना बाबा साईं त छो जो काफ़ी बिज़ी रहिया पंहिंजी लाइफ में, छो जो काफ़ी उन्हनि जो वॾो महिनत थियल आहे, काफ़ी हिकिड़ी नालो आहे उन्हनि जो, त फैमिली खे घटि टाइम ॾेई सघिया। उन्हनि में कसूर बि न आहे उन्हनि जो, छो जो हमेशह एतिरा एल्बम्स कया अथऊं, बिज़ी रहिया आहिनि। त मुंहिंजी वालदा मोहतरमा सां मां कुझु घणो कनेक्टेड आहियां, त मूंखे जेका सिख्या आहे ऐं हमेशह मूंखे इहे सेखारे अथऊं त पुटु, हालांकि उहे एतिरा पढ़ियल लिखियल न आहिनि मुंहिंजी वालदा मोहतरमा, पर मूंखे हिकिड़ी शइ ॾाढी प्यारी सेखारी अथऊं त पंहिंजे वॾनि जो अदब कर, पंहिंजे वॾनि खां कुझु सिखी सघ ऐं लेडीज़ जी रेस्पेक्ट कर, औरतुनि जी रेस्पेक्ट कर। त अमड़ वाकई अमड़ ॾाढी क़ीमती शइ आहे। अमड़ जो को मट न आहे। जी हा उहा अमड़ जी पर्सनैलिटी अहिड़ी आहे, असांजी औकात ई न आहे अमड़ जे बारे में कुझु चऊं। हा बिल्कुलु ई आहे। सो हस्ती अहिड़ी आहे। सो हाणे मां स्पेशली आहियां, मुंहिंजी अमड़ न आहे। सो बहरहाल मां डेडिकेशन ॾींदुमि अराउंड वर्ल्ड पूरी दुनिया जी माउनि जे नाले। जी हा। सो रहीम शाह जो सॉन्ग आहे हिकिड़ो, उहो हमेशह जिते बि मां ॻायो आहे न मूंखे ॾाढो प्यार वॾी मोहबत मिली आहे मूंखे। जी जी। सो इन गाने सां मुंहिंजी तमामु घणो लॻाव आहे। सर रिसेंट में हाणे मदर्स डे बि गुज़री चुको आहे, पर हर ॾींहुं मां जो आहे, मां चवां थो ॿ बोल गुनगुनायो तव्हां। बिल्कुलु मां अमड़ जे लाइ। ॿुधाईंदासीं। ओ मां कभी मैं देखूं, कभी मैं सोचूं, ये दुनिया क्या कुछ भी नहीं है, तू जो नहीं तो कुछ भी नहीं है, तेरे बिना माँ कुछ भी नहीं है। ओ जरा मुझको झुलाओ ना झूला रे माँ, मुझको झुलाओ ना झूला। This one dedication to all of you and around the world mothers. क्या बात है आपकी। मुझको झुलाओ ना झूला रे माँ, मुझको झुलाओ ना झूला माँ, मुझको झुलाओ ना झूला रे माँ, मुझको झुलाओ ना झूला। ओ जरा होले हिलाओ माँ झूला रे, ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे माँ, मुझको झुलाओ ना झूला। जन्नत मेरी है पाँव तेरे, कौन है जो इनकार करे। जन्नत मेरी है पाँव तेरे, कौन है जो इनकार करे। मैंने जो कुछ कहा फिर गुजर ना करो, अपनी माँ को गवा उम्र भर न करो।
झूला देना। माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। जरा होले हिलाओ माँ झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। पहली दफा मैंने प्यार किया, पहली दफा एतबार किया। पहली दफा मैंने प्यार किया, पहली दफा एतबार किया। अब तो मुश्किल में हूँ मैं तो तेरे बिना, सर पे हाथ रखो मेरी प्यारी माँ। झूला झूला ओ झूला झूला देना। ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। जरा होले हिलाओ माँ झूला रे, ओ माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला रे, माँ मुझको झुलाओ ना झूला। थैंक यू। क्या बात है, क्या बात Thank you so है। much. This song dedication to all of you. बिल्कुल बिल्कुल माशाल्लाह, बिल्कुल यार, बिल्कुल, अमर जड़ी बिल्कुल। तक का शय ना है, बल्कि जेके वालदा मोहतरमा जंजू गुजारे भी असां इहा दुआ कंदासीं जन्नतुल फिरदौस में आला खां आला मकाम आमीन, अता करे। आमीन। अमर त वैसे ही जन्नत आहे, ऐं जेके हयात आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे सिहत याबी अता करे ऐं वॾी ॼमार अता करे असांजी दुआ। आमीन सो आमीन। ज़बरदस्त। उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि जिन जी हयात आहिनि, जेके औलाद आहिनि, उहे माउ पीउ माउ जो क़दुरु कनि। जी हाँ छो जो पीउ माउ जो क़दुरु हिन कंहिं यतीम खां पुछा कयो। जी सर बिल्कुल, बिल्कुल। यार तव्हां ॾाढा इमोशनल कयो था, वाकई हक़ीक़त आहे, पर जंहिं सां गुज़रे थी वाकई उन्हनि खे ख़बर आहे। उन्हनि खे ख़बर इन आहे। करे तॾहिं माना मां थींदो आहे न, पीउ माउ जंहिंजो आहे उन्हनि खे क़दुरु न हूंदो आहे, चाहे वैल्यू न आहे। जी जी जॾहिं हू हलिया था वञनि न, जी हाँ पोइ हुनजो क़दुरु थो अचे। बिल्कुल बिल्कुल यही ॻाल्हि आहे, बिल्कुल इहो ई यही आहे। ॻाल्हि आहे। कॉलर्स मौजूद आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। सर मुबशिर जिलानी बात कर रहा हूँ सरगोदा से। जी मुबशिर भाई कैसे हैं आप? ठीक हैं? बिल्कुल खैरियत से सरगोदा से बात कर रहे हैं। जी मुबशिर भाई बिल्कुल ठीक, आप सुनाएं आप कैसे हैं? अल्लाह पाक करम है। कहाँ से बात कर रहे हैं आप? सरगोदा सरगोदा से बात कर रहे हैं। जी, अच्छा पंजाब माशाल्लाह, से। सरगोदा में भी आप हमारा प्रोग्राम देख रहे हैं। जी साईं जी जी। माशाल्लाह माशाल्लाह। जी बिल्कुल, लैंग्वेज की समझ नहीं आती लेकिन फिर भी देख लेता हूँ। अरे क्या अच्छी बात है, अल्लाह देखिए, आपको खुश रखे। मैं बेसिकली सिंधी और मैं चार जबानों में गा सकता हूँ, सिंधी, उर्दू, पंजाबी, पश्तो में पंजाबी में गा सकता हूँ। सर तो इनको आप कोई थोड़ा पंजाबी try to सॉन्ग best- अभी अभी डेडिकेट हाँ, कर दें, अभी डेडिकेट कर मैं आपको डेडिकेशन देता हूँ। आप पंजाब से है ना? जी 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 जी। चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना, एक पल चैन ना वे वे मेरा दिल घबरावे तेरी बाबा याद सतावे। चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना, चन्ना वे चन्ना। जी भाई वाह सर वाह 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 जबरदस्त। वेरी नाइस। जी मुबशिर भाई कॉल ड्रॉप हो गई। कॉल ड्रॉप हो गई। यार तमाम खूबसूरत गिफ्ट ॾिनो तव्हां उन्हनि खे, माशाल्लाह, स्पेशली very असांखे nice। सरगोदा मां कॉल कई अथऊं। यही है ऐं ज़बरदस्त ज़बरदस्त यार, छा ॻाल्हि कजे तव्हांजी। तो बस ईअं आहे। हो मूंखे मूवी आहे न हिकिड़ी अन्ना 24 घंटे चौकन्ना, तव्हां चौकन्ना आहियो माशाल्लाह। खैर हाणे त थोरी मेमोरी हो थी है, लेकिन शुरू में स्टार्ट में जॾहिं 2011 जी त बैंड हुयो जी। ऐं हुन टाइम कैसेट तव्हांजो बैंड बि हुयो? बैंड सां गॾु मां ॻाईंदो हुउसि। अच्छा अच्छा। हाणे बि आहे, मुंहिंजो दोस्त आहे, उस्ताद बि आहे, दोस्त हुयो। सो ज़ुबैर रहमान हाणे बि वॾे
होटल में ॻाईंदो आहे। अच्छा हा कॉन्सर्ट वग़ैरह कंदो आहे वॾा वॾा। सो सर मुंहिंजो पंहिंजो बि बैंड आहे। बसि लाइफ खे एंजॉय था कयूं। हाँ एंजॉय करिणो आहे न त ॾुख घणा आहिनि। ॾुख त जेको आहे ॾुख ई साथी आहिनि, ख़ुशियूं छा आहिनि, ख़ुशियूं अचनि थियूं हली थी वञनि। ऐं इकरा कॉलर मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक आहियूं। तव्हां ॿुधायो ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह जो ख़ैर आहे। शेराज़ अली खुश आहे? अल्हम्दुलिल्लाह दा साईं। केर पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? मां अली हसन लाशारी पियो ॻाल्हायां, टंडो रहीम खान खां। शेराज़ अली खुश आहे? टंडो रहीम खान जी लाशारी साहब अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक लॻा पिया आहियूं। तव्हां ख़ुशि आहियो न? अल्हम्दुलिल्लाह जो ख़ैर आहे। अॼु वसीम खे चवंदासीं त असांखे उस्ताद मोहम्मद रफ़ीक जो जेको आहे ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं। उस्ताद मोहम्मद रफ़ीक रफ़ी साहब जी। मोहम्मद रफ़ीक जो भाई यो गानो आहे पुराणो आहे। जी पुराणो सॉन्ग आहे। पुराणो सॉन्ग आहे बिल्कुल पुराणो सॉन्ग आहे। तो अॼु वसीम खे चवंदासीं साईं बिल्कुल असां ट्राई कयूं था। उस्ताद रफ़ी त मां वॾो वॾो नालो असां इतना कोशिशि कंदा रहंदा। असांजी ख़ासि फरमाइश बि आहे दोस्तनि जी। साईं असां बिल्कुल तव्हांखे डेडिकेशन ॾियूं था। बिल्कुल साईं अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। अब्दुल गफ्फार जमाली जी अथव। अच्छा ओके साईं जमाली साहब खे डेडिकेट कयूं था, कोशिशि कयूं था तव्हांखे ॿुधाइण जी। वॾी वॾी महिरबानी। थैंक यू। रफ़ी साहब जी फरमाइश आई अथव साईं। ऐं स्पेशली तव्हांखे आई आहे एतिरे लेजेंडरी सॉन्ग जी, सिर्फ़ु तव्हांखे आई आहे हिन शो में। ये दुनिया ये महफिल ना वो गानो चयो न मेरे काम की नहीं। ॿुधायो भाई ॿुधायो। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। थैंक यू। कम जी आहे ज़िंदगी ॾाढी कम जी आहे। साईं डेडिकेट कयो अथव तव्हांखे। महिरबानी। अल्लाह शारी साहब खे डेडिकेशन बि ॾियो बस। हां बिल्कुल सुठा कॉलर्स अचनि था, फरमाइश कनि था ऐं प्रोग्राम खे एंजॉय कनि था। असां बि एंजॉय कयूं था। तव्हां बि कॉल कयो था, असां बि एंजॉय कयूं था। एंजॉय था कयूं। बिल्कुल इहो ई आहे। इकरा तव्हां को सवाल करणु चाहींदव? तव्हां का गुफ्तगू करणु चाहींदव? काफ़ी टाइम का ख़ामोश वेठा आहियो तव्हां। न तव्हां ई कयो, असां छा फरमाइश कयूं। तव्हां माशाल्लाह तव्हां सवाल करणु शुरू कंदुमि। भाऊ माशाल्लाह एक्टिव वेठा आहिनि। माशाल्लाह भाऊ वरी अहिड़ा सवाल कंदा। कॾहिं मीडिया में आया हो, कॾहिं माना तव्हांखे मूंखे सही आहे ज़रूरी आहे। मूंखे त काफ़ी टाइम थी वियो, 3 साल थी विया आहिनि माशाल्लाह इन फील्ड में। मां घणो करे मां स्टार्टिंग मां कई मॉडलिंग खां, वरी मां एक्टिंग में कदम रखियो, उर्दू मीडिया ते घणो करे मां कमु कयो आहे। जी जी इन खे अलाए छो मुंहिंजी ॻाल्हियुनि ते खिल ईंदी आहे। न मां एंजॉय कंदो आहियां। असल में सर इहा मोहबत आहे न, इहा हिक ॿिए सां हिकिड़ी माना वाइब्स मैच थियनि थियूं त मां कोई इन करे मां ॻाल्हाईंदी कोन आहियां, छो त मुंहिंजी ॻाल्हाइण ते खिलंदो। अच्छा वरी मां उहा ॻाल्हि दोहरायां, वसीम भाउ खे ॻाल्हि ॿुधायां। सर मां हिकिड़ी कॉलर्स असां सां मौजूदु हुया। हाणे इहा सॼी सिंध में ॻाल्हि वायरल थी वई आहे। त मां कॉलर्स खे चयुमि सलाम वालेकुम। कॉलर पोइ जवाबु ॾिनो, पहिरियां हिन चयो वालेकुम सलाम, मूंखे चई त इहा ॻाल्हि। तव्हां को सिंधी गीत ॿुधायो असांखे। सिंधी गीत मुंहिंजो आहे। जी हा पंहिंजो ई ॿुधायो। मुंहिंजो पर्सनल कंपोज़िशन आहे, थोरो रेडी सॉन्ग आहे जी। सो कंपोज़िशन मुंहिंजी आहे ऐं लिखियलु अधु मुंहिंजो आहे, अधु मुंहिंजे दोस्त मुनवर लिखियो आहे। सो आई विल ट्राई टू बेस्ट। तव्हां एंजॉय कंदो। सही आहे सर। यू विल दिलरुबा दिल नशी मैं जब भी दूर आ जाने जाना हो जाने जाना तुझी यादुन में मां पयो तड़पालो छा जाने जाना हो जाने जाना। रूपा दिल नशी महजबी दूर जाने जाना हो जाने जाना तुझी यादुन में मां पयो तड़पालो छा जाने जाना हो
बसाइया तुझी याद आइया अर्श यकीन बसाइया From dedication to all of you. शाम जो शबनमा अरे पेरे हजा पहर हर घड़ी शाम जो शबनमा अरे पेरे हजा पहर हर घड़ी कहर जी पलस बैठा जहर अब सी जिंदगी बेचसी जिंदगी अब सी जिंदगी बेचसी जिंदगी बाहें मेरे है लगाइया तुझी याद आइया शाम जा शबनमा ऐ पेरे हजा पहर हर घड़ी कहर जी पलस बैठा जहर अब सी जिंदगी बेचसी जिंदगी अब सी जिंदगी बेचसी जिंदगी बाहें मेरे है लगाइया तुझी याद आइया दिलरुबा 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 तुझी याद तुझी याद तुझी याद आइया यार वाह 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 जबरदस्त जबरदस्त कंपोजिशन भी छा ॻाल्हि कजे गायकी जी छा माशाल्लाह ॻाल्हि कजे। माशाल्लाह तव्हांजो टैलेंट ॾिसी न मूंखे कॉन्फिडेंस अची वियो आहे ईअं ई थींदो आहे बिल्कुलु कॉल ते अचूं था कॉलर असां सां मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो आज शुक्र जी जी आवाज़ कटिजे बि आवाज़ कटिजे तो तव्हांजो तव्हां ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम चलो Call drop थी वई। कॉल ड्रॉप थी वई सर तव्हांजी हिन गीत जी मां ॻाल्हि कयां त माशाल्लाह कंपोजिशन जी छा ॻाल्हि कजे अच्छा पहिरियां जॾहिं तव्हां आया हुआ न मतिलबु तव्हां सां त मुंहिंजी मुलाक़ात फर्स्ट टाइम आहे मूंखे लॻो त मुंहिंजो मैथ जो टीचर मूंखे यादि अची वियो नंढे लाइ पर जेको तव्हांजो टैलेंट आहे न मूंखे हाणे तव्हां सां प्यार थी वियो आहे सर आई लव यू अचूं था हिकिड़ी नंढी कमर्शियल ब्रेक खां वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक शो जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कर इन सां गॾु ई प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था जी वसीम साहब हाणे तव्हां कहिड़ो गीत ॿुधाइणु पसंदि कंदो
हाणे मां तव्हांखे छो जो पंजाब खां कॉल आई जी त मां पंजाबियुनि खे डेडिकेशन ॾींदुमि। अच्छा पंजाबी तव्हां हींअर ताईं पंजाब में आयो? न कल रहियो सुभाणे पोइ ओवरऑल जेके व्यूअर्स असां ॾिसनि था उन्हनि खे डेडिकेशन ॾियां थो। मुंहिंजे लाइ ओवरऑल जेके मूंखे ॾिसनि था जहाँ तक जी हा मुंहिंजो आवाज़ु वञे थो उन सभिनी खे डेडिकेशन आहे। दिलि जी आवाज़ु दिलि तक। वाह वाह चन्ना वे चन्ना चन्ना वे चन्ना क्या बात है। चन्ना वे चन्ना चन्ना वे चन्ना चन्ना वे चन्ना चन्ना वे चन्ना। वाह 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 Thank you, वाह thank सही you. बात है, Very जबरदस्त, nice, very जबरदस्त, nice. माशाल्लाह। सिंधी हुजे पंजाबी हुजे सराइकी हुजे माशाल्लाह पश्तो बि हुजे, पश्तो पश्तो बि हुजे माशाल्लाह जेको सॉन्ग तव्हां ॻायो था ज़बरदस्त तो ॻायो माशाल्लाह तव्हांजी आवाज़ ॾाढी ज़बरदस्त आहे। अल्लाह तव्हांखे ईअं कामयाब रखे आमीन आमीन। आमीन आमीन।
बिल्कुल आर्टिस्ट जी कोशिश भी हूंदी आहे त वर्सेटिलिटी हुजे ऐं हिकिड़े दुकानदार वटि हर शइ हूंदी त हर शइ हूंदी, वो दुकान भी हलंदो। हा बिल्कुल यही ॻाल्हि आहे माशाल्लाह ऐं ब्लेसिंग्स आहिनि यार ट्रूली माना ट्रू आर्टिस्ट आहियो माशाल्लाह ऐं पंहिंजी क्रिएशन आहे तव्हांजी ऐं वरी अगेन उहा ॻाल्हि कंदुसि त चौकन आहियो जिते भी जेका भी फरमाइश अचे थी त उते प्ले था कयूं त नाज़रीन तव्हांजी वॾी वॾी महिरबानियूं हर वीक तव्हां जीअं असांखे प्यार ॾींदा आहियो असांखे हिकिड़ी मोट ॾिनी आहे तव्हां माशाल्लाह सां ऐं जेको ही सीज़न असांखे कुझु घणो ई प्यार मिलियो आहे ऐं ईअं ई तव्हां खां दुआऊं बि मिलनि तव्हां खां मोहबतूं मिलंदियूं इनशाअल्लाह असां अञा मज़ीद बहितर करण जी कोशिशि कंदासीं असांजी को होस्ट बि माशाल्लाह काफ़ी इम्प्रूवमेंट करे पई ॻाइण जे बि हवाले सां होस्टिंग जे बि हवाले सां मूंखे नाचीज़ खे मूंखे तव्हां काफ़ी सारो एप्रिसिएशन ॾिनी आहे त इनशाअल्लाह मां बि कोशिशि कंदुसि मज़ीद तव्हांखे एंटरटेन करे सघां ऐं जेके असां वटि गेस्ट ईंदा माशाल्लाह नेक्स्ट वीक कुझु स्पेशल गेस्ट आहिनि असांजा अॼु बि तमामु स्पेशल गेस्ट हुया मां काफ़ी इंस्पायर थियुसि भाउ सां माशाल्लाह ऐं ईअं ई तव्हांखे एंटरटेन कंदासीं त मोकिलण ॾियो असांखे ईअं ई असां सां साथ जुड़ियो हुजे त विदे विदे मां चवां पियो त पंहिंजे हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो असांजो राग आहे राग राणो मुंहिंजी दिलि बोले पई त अॼु मां सभु नाज़रीन खे डेडिकेट कयां उहो हो वञण जी तोखे छो लगी आहे सार रहराण लरा ओ तस्कूलाया पिरी हो ला मस्त मिलियो वेह जानी तो मास कलाए वठा मस्त मिलियो वेह जानी तो मास कलाए वठा मस्त मिलियो वेह जानी तो मास कलाए वठा क्या सदारों बदी रही उन दिल के पर चाहे बता क्या सदारों बदी रही उन दिल के पर चाहे बता मस्त मिलियो वेह जानी तो मास कलाए वठा मस्त मिलियो वेह जानी तो मास कलाए वठा हर गरीबाणो सजाया शौको शम्मा बारियां
शौको शम्मा बारियां मस्त मिलियो वे बुझानी तो मास कनाए बठा मस्त मिलियो वे बुझानी तो मास कनाए बठा रब हयाती दई पिरी हिक भेरिड़ो बेह तो तकर हो रब हयाती दई पिरी हिक भेरिड़ो बेह तो तकर अज त पुराणियूं प्यार जूं के ॻाल्हियूं जूं ॻारे वठां अज त पुराणियूं प्यार जूं के ॻाल्हियूं जूं ॻारे वठां या सदा रोवंदी रही उन दिल खे परचाए वठां या सदा रोवंदी रही उन दिल खे परचाए वठां मस्त मिलियो वे जानी तो मास कलाए वठा मस्त मिलियो वे जानी तो मास कलाए वठा तो मास कलाए वठा तो मास कलाए वठा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।